अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं वहाँ वज़ीर नाब शामा खबर शामिल कई था फरमानुल्लाह डायरी जी DHO यार अली जमाली डिप्टी DO डॉक्टर अमीना बिरोई जे करप्शन ज़ियादत ने जुल्म खिलाफ आल पाकिस्तान समाजी तंजीम अगवान राशिद अली ज़रदारी मंजूर अली उजन फोटो खान चांडियो सेहत खाते जे मुलाज़िम फौजियार रसूल ऐवान फौजियार बाब ज़रदारी जगवानी में सकन रोड का बेनज़ीराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वही जिते डॉक्टर फौजिया ज़रदारी लेडी हेल्थ वर्कर समाजी तंजीम अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त DHO यार अली जमाली डिप्टी DEO डॉक्टर अमीना बिरोई लेडी हेल्थ वर्करन के मुख्तलिफ तरीक़नि सां हिरासा करे पंहिंजे करप्शन लिकाइण था चाहिनि जॾहिं त लेडी हेल्थ वर्करन खां पिण हर महीने पगारुनि मां कटौती कई वेंदी आहे। जंहिं बैदि फौजिया अरबाब ज़रदारी ऐं सुपरवाइज़र ऐं लेडी हेल्थ वर्करनि आवाज़ उथारियो त उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदे उन्हनि जूं बदिलियूं करे छॾियूं आहिनि। जॾहिं त फौजिया अरबाब ज़रदारी जो ADC वारो ऑर्डर कैंसिल करे ऑफिस खोलण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। असां केतिरा ई भेरा DG हेल्थ समेत समूरनि वसवारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर को बि तदारक न थी रहियो आहे ऐं असांजे खिलाफ़ मन घड़त ऐं कूड़ा इल्ज़ाम इंक्वायरियूं करे तंग करे रहियो आहे। असीं PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीर आदि अज़रा पेचियो समेत आला इख्तियारनि खे अपील था करियूं त DHO यार अली जमाली डॉक्टर अमीना बिरोई खे फौरी तौर हटायो वञे ऐं सिहत खाते खे बचायो वञे। सुजाग न्यूज़ वन में फिलहाल एतिरो ई वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फौजिया अरबाब ज़रदारी वर्किंग एज ADC नेशनल प्रोग्राम DHO ऑफिस SBA पार्ट मां पंहिंजो ऑलरेडी अदा मौक़िफ़ ॾेई चुकी आहियां मुख़्तलिफ़ चैनल जे ज़रिए त मां जेको ई करप्ट DHO डॉक्टर यार अली जमाली आहे 4 महीने खां मूंखां हिरासा करे रहियो आहे ऐं मुंहिंजी मेलाफाइड इंटेंशन हुआ जेका मां पूरा न कया त उनजे बदिले में हुन मुंहिंजो पेट्रोल कार्ड ब्लॉक करे छॾियो, मुंहिंजो ऑफिस पुरनि जी धमकियूं ऐं मुंहिंजो ADC जो ऑर्डर कैंसिल करे छॾियो आहे। डिप्टी DO आहे अमीना बिरोई ऐं यार जमाली महिरबानी करे इन खे हटायो वञे। इहे करप्ट आहिनि, पैसा वठनि था, अदी फौजिया खे धमकाइनि पिया, फौजिया ज़रदारी खे डॉक्टर खे जेका असांजी मसीहो आहे। बीठी आहियां, मूंखे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। डॉक्टर अमीना ॾाढी बार ॾिनी आहे, मूंखे सस्पेंड कराई छाले त हुन हिकिड़ा 2-3 जाली ऑर्डर कढी मुंहिंजी UC में मोकिलिया। मूं चयो त अॻे ई मुंहिंजी UC ओवरलैपिंग आहे, तव्हां इहो छा था कयो त उन ते मूंखे उन्हनि सस्पेंड करे हैदराबाद मोकिले छॾियो।